असां शिकन जी ओता कई अलग हाल है गुलो कम करे करे मरी वेंदो अचो त झट सां कचहरी कयो कंदार पोटा ओरे दिस अतो बंदूक भरियो तो अचे असा के बणदो तो के भी ठोकींदी अरे दार त बुधो हे कम के कयो दो हां हे छा कयो दो हे दे कम के भी कयो असा जी मर्जी आ वडेरे जी जमीन है मा कमदार है तहा जी मर्जी वडेरे जी जमीन अरे हे विनायो छो तो हे जमीन असा जी पांजी है कमदार है ट्रैक्टर लाइंदो शादी तहा जी जमीन है करी फुट भी दिठो दो वेठा ही वडेरे जे प्लान में छा कयो दो असा जी जमीन सत्य छोटा हर को निकिए में न को बस सही तहा जी जमीन है वडा मानू थी आयो अरे जो चाय पियो आई छोरी आई चौपाई लिखाई भला नानी सियाणी को तुझो राज ज़ाहिर कदी छा 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 जो राज नानी सियाणी जैसी ताई तू अजायो के ते शक न करी न तैसी ताई तू फाटी मरी ठयो हाणे छोरी ठयो ये सब कम करे करे जी हिन मंजिल ते पहुताऊं तू भला छा सा के बेवकूफ थी बनाई मां चवाई थी निकर चवाई थी मत नानी सियाणी सा फिटायो थई मां नानी सियाणी विझदिया रधे पके में पानी नानी सियाणी छाते अची गोड़ कयो थई नज़ीरा ये नानी सियाणी खुदा के मन माटे करे छो माराणी जे पुया पई आई जी चवंदी ती कंदस बस न हाणी आई है न पेर ते छा थियो ते नानी सियाणी छाते अची रानी के बरायो थई न नज़ीरा एडी का ब गाल कोने बड़े छोरी सा हुज करे चयो मासे त अटे लपा थई तो उधारी दे छोरी खणी हेडियो क्यों कयो मां थी तो के आने दिया बस न एतरी गाल जिला एडो गोड़ नानी सियाणी ये तुझे मेहरबानी गालाए भली गालाए पर नानी सियाणी सा कदे कूड़ न गालाए जाए वहां नानी सियाणी विजदिया रधे पके में पानी पत्ता किथे पर पछताणो पवई हां केडा बजाई आधे में थोरो कम आ ओताक ते वनी इंतजार कर अज खां पो तवांजी हिन घर में अचण ते पाबंदी आहे अच्छा घर अचण ते पाबंदी आहे बजाई घर कहीं गैर जो है या असां धारिया है बस मु चयो न बाहर निकरण ही कयो बजाई तो किन गाल जी खबर आहे जेकॾहिं इन गाल जी अधे की खबर पई तो जो कंद बनी छरींदी ये मुंह चया बानू बेगम के अच्छा वही तो के समझाए पई अवां चयो माना असांजे अचण ते बेतरास गाल के छद राणा खान बाहर हली वे होता आते जेको तुझो कम आहे उते हली बुधाए घर जा दरवाजा तो लाए हाने हमेशा लाए बंद आहे असांजे अचण ते तव्हांजे घर जा दर असांजे लाइ बंद आहिनि ऐं जिन तुंहिंजी छोरीअ में हथ विधा बस राणा खान बस इन खां पहिरीं जो आऊं तोखे इन घर मां ठिका ॾेई कढी छॾियां शराफत सां त हलियो वञ हितां
अकबर खान तू मुखे धिक्का ॾेई छा कढंदे? हाँ मुझे साम्हूं तुझी औकात चाहिए। अरे तू अकबर खान के उन जो औकात पे ॿुधाई? तो जड़े ताऊं 10 माण्हू ख़रीद करे सघां थो। 10 माण्हू मञा थो अकबर खान त तूं पैसनि में मूंखां वधीक आहीं, पर इज्जत में न। छो त तूं हिन ॻोठ ऐं ॻोठ वारनि जे लाइ हिकु कारो दाग़ आहीं। पहिरियों त तूं हिन ॻोठ जो चङो हुई अकबर खान, हाणे तूं छा में चङो आहीं? हाँ संभाले त पंहिंजे घर जी इज्जत बि न सघे। ॻोठ खे छा संभालींदी? या अपनडाननि जी पग तुंहिंजे मथे ते हाणे नथी सुहे अकबर खान। 17 जी घुराए ऐलान करे या पग तूं पंहिंजे मथे तां पंहिंजे हथनि सां पाण लाए मुंहिंजे मथे ते रख, न त मां राणा खान तुंहिंजे मथे तां इहा पग पंहिंजे हथनि सां पाण लाहींदुसि। छो त हाणे तूं पग खे लजाई थो पियो। वॾो आयो आहे राणा खान खे घर मां धिक्का ॾेई कढण वारो। अकबर खान मां तुंहिंजे दर ते थुकण बि पसंदि नथो कयां। जंहिं घर जी इज्जत महफ़ूज़ न हुजे को बि गैरतमंद उन घर में पेर रखण बि पसंदि न कंदो। मां तोखे पंहिंजो वॾो भाउ समझी हिन घर में पेर रखियो, न त बेगैरत न आहियां जो हिन घर में वरी कदम रखां। अलगोराम ही घर हाणे इन लाइक़ न आहे रहियो जो वरी हिन में कदम रखजे। अचगोराम रूहनि जे रिश्तनि खे दिल था ज़रे ज़रे ईज़ा, ज़रे ज़रे ईज़ा। ये दुनिया दर्दन जो दरिया। पुटा असांजो चोर सुल्तानी आहे। जे तू सच्चाई करी त इहो औरत हुन खां कढी सघी थो। सुल्तान ॼम खां ई कूड़ो आहे, वो पंहिंजे पीउ सां ई सचो कोन हो त मां सां सची कीअं कंदो? पुटा हुनजी तोसां लॻे थी ऐं तोसां ठहे थो। तूं अॻोठी जे राज़ वठंदेसि न त हू राज़ तोखे ॾींदो। मां कोशिश कंदुसि, पर सुल्तान कॾहिं बि मूंखे हक़ीक़त कोन ॿुधाईंदो। बाक़ी राणा खान चाहे त इहा चोरी मिंट ज़ाहिर करे सघे थो। राणा जहिड़े बदकिरदार इंसान वटि मां हली वेंदुसि त मूंखे तूं चोरी ज़ाहिर करे ॾे? कमदार फोटा पोइ तूं इन राणा खान जो छो नथो वठी? छा तो समझी बादल त इहो राणा मां सां सची कंदो? मां सुल्तान खे कॾहिं बख़्श न कंदुसि। सिर्फ़ चोरी सिंधी करे वठां, पोइ सुल्तान खे मां ॿुधाईंदुसि त आलम खान उहो दरिया आहे जिथां बि वहे फाटू ठाहे। घर अचण जो बंदि करे। इहो अकबर खान पंहिंजो पाण खे समझे छा थो? समझे छा थो अकबर खान? शायदि हुनखे ख़बर न आहे त राणा रक आहे, रक। जेकॾहिं उन खे चॿाड़ण जी कोशिश कंदो त बटरी ही अची ॿाहिरि पवंदसि। गुलाम जी अदा। बिरादरी गॾु कर बिरादरी। ठीकु आहे अदा, ठीकु आहे। वरी छा थियो आहे राणा? छा वरी छा थींदो सुल्तान? जेको माण्हू पंहिंजे घर जी इज़त नथो बचाए सघे सो हिन ॻोठ राज जी इज़त छा खाक बचाईंदो? मां चाहियां थो त पूरी बिरादरी गॾु करे जंग मुड़सी जी पग पंहिंजे सिर ते रखां। छा मां इहो ग़लति थो कयां सुल्तान? जॾहिं वॾो रईस गुज़ारे वियो हो ऐं अकबर खान जे मथां पग रखी आऊं, उन वक़्तु मूं दाहूं कयूं, असांखे इगड़ियुनि जो गुॾो ठाहे ॾिनो अथऊं। इहो कीअं फ़ैसिला कंदो, कीअं बिरादरी संभालींदो, मुंहिंजी त काई ॿुधी न। सुल्तान ही वक़्तु आहे तोखे पाण खे मञराइण जो। जेकॾहिं तव्हां जहिड़ा दोस्त अदा साईं जो साथ ॾींदा त अदा जे अबन ॾाॾनि जी पग अदा जे मथां अची सघे थी। राणा खान जे मथां पग अचे,
मां तो पंहिंजा ॿई हथ मथे कया पर पूरी बिरादरी के केर बजाईंदो छो त पूरी बिरादरी जो रायो आहे अकबर खान तरफ आहे न सुल्तान पहिरियां इहो रायो हुयो पर हाणे उहो ख़तम थी चुको आहे छो त हाणे पूरी बिरादरीअ जो कंद शर्म खां झुकी चुको आहे पोइ तूं छा थो सम्झी सुल्तान त अञा बि अकबर खान जी तरफ़दारी कंदा इहा पग उन जे मथे ते ॾिसणु चाहींदा न सुल्तान न पूरी बिरादरी जी दिल में अकबर खान लाइ बगावत जो सिज उभरी चुको आहे पर शर्म खां केर कुझु ई नथो बस सुल्तान जेकॾहिं उन्हनि खे ख़ौफ़ आहे त सिर्फ़ हिकिड़ी ॻाल्हि जो त अॻियां केर थिए असां अॻियां थियण लाइ तयार आहियूं सिर्फ़ तुंहिंजे मथां पग अचे पोइ इन आलम खान खे असां पंहिंजे पेरनि में कीअं था झुकायूं तूं ॾिसजां पोइ देर न कर सुल्तान गुराम सां गॾिजी सॼी बिरादरी खे गॾु कर ऐं हिन जुमे जी निमाज़ खां पोइ सभिनी खे चओ त राणा खान जी ओताक ते गॾु थियल छो त कुझु अहम फ़ैसिला करणा आहिनि ठीकु आहे राणा खान इहो कमु असां करे था वठूं हाणे ॾिसूं त तुंहिंजे सद ते कहिड़ा कहिड़ा था अचनि मञा थो त बिरादरी खे राणा पंहिंजे गर्दन जो दरिया खबर मस्तानी यको फोन बंद करे फिटी करे छॾी घर वारनि खे शक पइजी वियो आहे तुंहिंजे घर वारनि जो शक कॾहिं बि ख़तम कोन थींदो भला इहो ॿुधाए त कॾहिं थी मिली जॾहिं वक़्तु आयो तॾहिं ज़रूर मिलंदसि चइबो त अञा उहो वक़्तु न आहे दादा छॾे ॾे न ॻाल्हियुनि खे अॼु था हलूं था छा चई तोसां न ॿियो बीठो आहे जेको मथो थो खाए छा मुंहिंजूं ॻाल्हियूं ॿियो बि कोई ॿुधे थो हा पोइ मां नथी ॻाल्हायां बसि केरु कोन थो ॿुधे चरी भला ईअं थी सघे थो ख़ुशि त मां तॾहिं थींदुसि जॾहिं मूंसां तूं मिलंदी है जेकॾहिं मां मंडी टुंडी हुजां त जहिड़ी बि आई मूंखे क़बूल आई सच में ॾिसण खां पोइ छॾे त कोन ॾींदे न छा सच में अहिड़ी आई छा हा अहिड़ी त आहियां ॾिस ड्रेजारण जूं ॻाल्हियूं थो थी करी सच सच ॿुधाए मूंखे न अहिड़ी न आहियां ॾाढी सुहिणी आहियां हाय हाय मां मरां बचा इहो त ॿुधाए कहिड़े ॻोठ में रहंदी आहीं इहो ॿुधायां त जीअं तूं उते अची पहुची ईंदुसि कोन जॾहिं तूं घुराईंदीअ न मां तॾहिं ईंदुसि पोइ उन ॾींहं जो इंतज़ार कर हिकु ॾींहं असां ज़रूर मिलंदासीं मस्ताना मस्तानी 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 बंद करे छॾियईं न फोन हा शुक्र थियो हाय हाय अञा त दिल ई कान भरियो हुयो उनजो आवाज़ ॿुधंदो आहियां न त दिल चवंदी आहे अञा ॿुधां बस हाणे बस घणी बकवास न कर छोरी तोखे बेवकूफ़ थी बणाए अदा तो इश्क कयो हुजे त तोखे ख़बर पवे न हाँ साईं तूं तो वॾो आशिक़ आहीं मस्तानो आहीं छॾे हिन ॻाल्हियुनि खे अॼु त पाणी लाहिनि अख छिबजे विच नैन लड़ा के अख छिबजे विच नैन लड़ा के धारा कर अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम बैठल
तोखे जुमेवारे ॾींहं ते असांजी औताक ते गजाणी जी दावत। वरी कहिड़ो सुठ मुंहिंजो अथव? जेको बि सुट मुंहिंजो आहे इहा तोखे जुमेवारे ॾींहुं ख़बर पइजी वेंदी। सॼी बिरादरी खे ॿुधायो तूं ज़रूरु अचिजांइ। वरियाम तोखे बि दावत आहे ऐं पंहिंजे सोट आलम खान खे बि ॿुधाइजांइ जुमेवारे ॾींहुं निमाज़ खां बाद में। अस्सलाम वालेकुम। मिड़ल ॻाल्हि सम्झ में अचे थी वरी कहिड़ी शराब थी अथनि। न यार मूंखे सम्झ में नथो अचे। हूअं बि मां अहिड़ियुनि ॻाल्हियुनि ते ध्यानु ई न ॾींदो। वञी डड जे करे में पवनि। बाबल साईं जेको थी गुज़रियो उनखे विसारे छॾियो। जेकॾहिं न तव्हां ईअं निंड में सुता रहियो राणा खान तव्हांखे अहिड़ी खॾ में धिके छॾींदो जिथां सॼी ज़िंदगी तव्हांजो निकिरणु मुश्किल थी पवंदो। बाबल साईं कहिड़ी पियो खॾ खोटे मोला हिन वक़्तु? बाबा साईं सॼी बिरादरीअ में सॾु हलाए छॾियो अथसि त जुमे जे ॾींहुं गॾिजाणी आहे। कोटा बाबा राणा में एतिरो दम ई कोन्हे जो पूरी बिरादरी खे मुंहिंजे ख़िलाफ़ गॾु करे बीहारे। बाबल साईं गुस्ताखीअ जी माफ़ी जो त हिकिड़ो अर्ज़ु कयां। हा ॻाल्हि कर। बाबा साईं तव्हां त सॼो ॾींहुं घर ऐं ओताक ते वेठा आहियो। इन वाक़े खां पोइ ॿाहिरि जेके ॻाल्हियूं हलनि थियूं इन्हनि खे ॿुधो त ॻाल्हियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं? उहे ॻाल्हियूं कयां त मुंहिंजी ज़बान सड़े बाबा साईं। पर एतिरो ज़रूरु चवंदुसि त ॾींहों ॾींहुं माण्हुनि जे दिलनि में तव्हांजे लाइ नफ़रत वधंदी थी वञे। मञा थो त बिरादरी खे राणा पंहिंजे तरफ़ छिके वठंदो कोटा, पर तूं छा थो सम्झे उन खां पोइ छा असीं कमज़ोर थी वेंदासीं ऐं असांजी जेका ताक़त आहे उहा ख़तम थी वेंदी? बाबल साईं जंहिंजो राज भाग बिरादरी हूंदी आहे उहो इंसान ताक़तवर हूंदो आहे। बाबा साईं जो ख़ैर। वे बाबे छा थो सम्झी सुल्तान? सुभाणे बिरादरी गॾु थींदी? कुछ भी चई नथी सघे राणा, छो त माण्हुनि जी दिलनि खां मां वाक़ुफ़ न आहियां। वरी बि सुल्तान तो उन्हनि जो रायो त ॾिठो हूंदो न। दावत ॾियण खां पोइ उन्हनि जो ख़्यालु छा हो? सभई हिकु पिया साल कनि त कहिड़े मक़सद लाइ गॾिजाणी था कयो? अदा साईं सभु ईंदा पर थी सघे थो जॾहिं उन्हनि सां पग जी ॻाल्हि कजे त पोइ मथां साथ न ॾियनि। बिरादरी खे हिते रुगो गॾु थियण ॾे गुराम, पोइ उन्हनि खे मुतमइन करणु मुंहिंजो कमु आहे। राणा खान जेकॾहिं तूं सॼी बिरादरी खे पाण तरफ़ ॿधी थो विझी त पोइ मजबूर थी आलम खान ऐं अकबर खान खे असांजे साम्हूं झुकणो ई पवंदो। सुल्तान इहे ॿई वॾा ज़िद्दी अथई, मरंदे मरी वेंदा पर मूं तरफ़ कॾहिं बि कोन झुकंदा। जेकॾहिं न झुकिया न त बिरादरी खां कटिजी वेंदा। ईअं न आहे सुल्तान, कुझु बिरादरी असांजो साथ ॾींदी त कुझु बिरादरी उन्हनि जो बि साथ ॾींदी। अजायो पाणी विलोड़ण मां कहिड़ो फ़ाइदो? इहा सुभाणे ख़बर पइजी वेंदी त केरु थो कंहिंजो साथ ॾे। राणा खान जेकॾहिं ॾिठा थिया आहियूं त हाणे पोइते न हटंदासीं। हर हाल में सभिनी खे पाण तरफ़ छिके अचिणो आहे। अकबर खान ऐं आलम खान खे बिरादरी मां ॿाहिरि कढी पिटो करणो आहे। भली आहे आलम खान। कोटा ही थी मुंहिंजी बिरादरी, हिन जे हूंदे मूंखे कंहिं ॻाल्हि जी परवाह न आहे। आलम खान जे हूंदे कॾहिं मां कमज़ोर नथो पइजी सघां पुटा। इन करे चवां थो त भले हिन राणे खान खे पंहिंजो ज़ोर लाइण। न बाबा साईं न, लाल माण्हू खे एॾी छूट न ॾियो, न त गिची में पइजी वेंदो। राणा खान जेको सिलसिलो शुरू कयो आहे न बाबा साईं, हुनखे उते ई ख़तम कयो। आलम खान राणा खे पंहिंजो ज़ोर लाइण ॾे, हुनखे मुंहुं ॾेई वठंदासीं। पर तूं मूंखे ॿुधाए त वरी चोरीअ जो छा थियो? बाबा साईं मुंहिंजी चोरी सुल्तान वारनि कई आहे, तव्हांजी इजाज़त हुजे त। न आलम खान न बाबा न, मां इहो कतई कोन चाहींदुसि त तव्हांजे क्रोध जे करे हिन ॻोठ जो अमन ऐं सुकून बर्बाद थिए। न कॾहिं बि न। बाबा साईं माहौल त ख़राब थी वियो आहे, अमन बिगड़ियो आहे, सब्र करण मां कहिड़ो फ़ाइदो? हा बरोबर मञा थो आलम खान त
ॻोठ जो माहौल ख़राब थी चुको आहे, पर एतिरो त ख़राब कोन थियो आहे अञा। पर जॾहिं तुंहिंजे सुल्तान जे विच में दुश्मनी वधी न, त पोइ माण्हुनि जो घरनि मां निकिरणु हराम थी वेंदो आलम खान। अरे बाबा, इन करे त चवई त तूं सुल्तान जे ख़िलाफ़ को शाहिदाने बिहार फैसले में अहिड़ी त मार ॾींदोमांसि जो ॿीहर अहिड़ी ग़लती कॾहिं न कंदो। बाबा साईं, जेको तव्हांजो हुकुम, असां तव्हां खां कंध कोन कढाईंदासीं। बाक़ी बाबा साईं, सुल्तान खे त ख़ुदा पुॼे। दुआ, अॼुकल्ह त तुंहिंजो मिलण ई महांगो थी वियो आहे। घर जा चकर कटे कटे बेज़ार थी पियो आहियां। मिठल, अदी जे वाक़े खां पोइ बाबा मूं ते ऐं कूंज ते सख्ती करे छॾी आहे। जेकॾहिं साम्हूं नथी मिली सघी, फोन ते त ॻाल्हाईंदी कर न। ठीकु आहे, हाणे तूं हल, मां तोसां राति जो फोन ते कचहरी कंदसि। अञा हींअर त आयो आहियां ऐं वरी हाणे चई थी त वञा। अम्मा ॾिसी वरितो त वॾो मसलो थी वेंदो। पुफीअ खे मां पाणे मुंहुं ॾींदुसि। किथे आहे पुफी, ॿुधाए। न मिठल न, तूं वञ, बाबा रोके छॾियो आहे, कंहिंखे बि घर में पैर नथो पाइण ॾे। कल चाचा राणा खान ऐं गोराम घर आया हुआ, बाबा जी उन्हनि सां बि मुंहुं मारी थी पई। वञा थो वञा, तुंहिंजो साह न वञे, पर हा, अॼु राति फोन ते ज़रूर कचहरी कजांइ। जेकॾहिं नंबर बंदि कई न, त मां सुबुह सवेर अची घर पहुचंदो मैं। नंबर कान बंदि कंदसि, तूं हाणे वञी ता। पर यादि करे ॻाल्हाइजांइ। हा हा, यादि करे ॻाल्हाईंदी मैं। दुआ, मां ॿीहर तुंहिंजो साथ ईअं न ॾींदमि ऐं तोखे सलाह थी ॾियां, मिठल सां मिलण ऐं फोन ते ॻाल्हाइण छॾे ॾे। मां अदी मूमल जीअं भॼी न वेंदसि जो तुंहिंजो साह थो निकिरे। इनी ॻाल्हाइण में तोखे छा थो मिले? तुंहिंजी कावड़ बि मुंहुं मथां। कावड़ कोन थी क्या मुंहिंजी भेण, बाबा मूमल जो सदमो सूरन सां बर्दाश्त कयो आहे। माण्हुनि जे ताननि मेहणनि जे करे घर खां ॿाहिरि नथो निकिरी सघे। हाणे जेकॾहिं असांजी थोरी बि बदनामी थी न, त बाबा इहो सदमो कॾहिं बर्दाश्त कोन करे सघंदो। ऐं तूं इहो थी चाहीं असांजी नादानियुनि जे करे बाबा जो मौत थी वञे? कुंज भेण, अलाही न कंदो त ईअं थिए। जेकॾहिं मुंहिंजे करे बाबा खे कुझु थियो न, त मां पंहिंजे पाण खे मारे छॾींदसि। अकबर खाना, सुभाणे असां वारी औताक ते गॾिजाणी आहे। पूरी बिरादरी अची पई। अदा साईं चयो त तव्हांखे बि ॿुधाए छॾिया। अहिड़ो बदतमीज़ कॾहिं खां थी वई जो मूंखे मुंहिंजे नाले सां पियो सॾी? कॾहिं खां अहिड़ो बदतमीज़ थी वई? मां त तुंहिंजी इज़त कंदुसि, पर उहो रिश्तो तव्हां पाण ख़तमु कयो। असांखे पंहिंजे घर मां तड़े कढी। तव्हां हुन इज़त जे लाइक़ ई न आहियो जो तव्हांखे हुन घर में अचणु ॾिनो वञे। बस अकबर खान, बस। असां इज़त जे लाइक़ न आहियूं, ऐं बाक़ी तूं इज़त जे लाइक़ आहीं। जंहिंजी इज़त जे मथां पूरी बिरादरी थुके पई, संभाले पंहिंजी छोरियूं बि नथो सघे। बंदि रखी आहे पंहिंजी गंदी ज़बान, बंदि रख। कमीना कंहिं चयो? मां कमीणो त कमीणो ई सही, पर तुआरी चोरनि जेके गुल खिलाया आहिनि। बंदि रख, बंदि रख पंहिंजो बात। कमीना खे चयो, बंदि रख बात। अकबर खान, कीजा वात बंदि कंदे मूमल खां पोइ कूंज बादल सां ऐं होॾा दुआ मिठल सां। ॿुधाए मूंखे, ॿुधाए त कंहिंजो वात बंदि कंदे? कॾहिं कंध वराए पोइते बि ॾिस। जंहिं करे के तूं इज़तदार समझी थो न, वो कंध जो ढेर बणिजी चुको आहे। तुंहिंजूं छोरियूं बंदि रख, बंदि ज़बान, बंदि रख बात। कमीना कंहिं चयो, बंदि रख पंहिंजो बात। अकबर खान, मां चवां तो हथ कढ मुंहुं। अरे ॾिसो दादा, वठो हिन कमीने खे। अरे मारियोसि,
मारियो से एतिरो मारियो जोई कमीनो गालाए से काबिल बुल रहे मारियो तो ये स्त्री कुटियोस जैसे ही बेहोश न थे कुटियोस छेड़ा दो लुड़ पखेड़ा आरिश्तन जो टकरा और खड़ोस खानी वनी न के गट्टी में उछले जो वाह तदार चरो अकबर खान की तो अच्छी दिखारी खड़ो ना के खड़ोस ये दुनिया दरिया